ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم قال النبي صلى الله تعالى عليه وسلم لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده وولده والناس أجمعين صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسلیما सब दोस्त दिल जी मोहब्बत सां आवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बिरादरान इस्लाम मुझा अज़ीज़ भाइरों दोस्तों ऐं बुज़ुर्गों अल्लाह तबारक व तआला खां दुआ है त रब तआला मूंखे न क़ुरान मजीद जी आयतुनि सिपारो 3 सूरह जो नालो सूरह आल इमरान उन मज़ा हिकिड़ी आयत ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी अहादीस मुबारका मज़ा हदीस शरीफ़ पढ़ी आहे अल्लाह खां दुआ तरफ़ से मूंखे न क़ुरान मजीद जी आयत ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान के सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झाइण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे न क़ुरान हदीस जे मथां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जीअं मां इन शइ खां बख़ूबी वाक़िफ़ आहियो गुज़िरियल तक़रीबन 2-3 लगातार जेके जुमा हुया उन्हनि ते क़यामत जूं निशानियूं ज़िक्र थियनि पियूं जेके अहादीस जे अंदरि वारिद आहिनि। चूँकि हीउ महीनो रबियुल अव्वल जो महीनो आहे ऐं रबुल अव्वल जे महीने जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत बि आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत बि आहे यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश जेका आहे उहा बि रबियुल अव्वल जे महीने जे अंदरि थी आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया खे छॾे विया उहो बि रबियुल अव्वल जो महीनो आहे। इन मौक़े मुनासिब जे हिसाब सां इरादो रखियुमि त हिन जुमे ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जे मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं अर्ज़ु कयूं वञनि। अल्लाह जे रसूल जी जेका हदीस मां तव्हांजे साम्हूं पढ़ी आहे उन में अल्लाह जे रसूल फ़रमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमाइन। तव्हां मंझां को बि माण्हू मोमिन तेसि ताईं नथो थी सघे हत्ता अकून अहब तव्हांजो मां सां वधीक मुहबत करे मियूं वालिदिही पंहिंजे पीउ खां वधीक पंहिंजे पीउ ऐं माउ खां वधीक ववलदिही ऐं पंहिंजे औलाद खां वधीक वन्नास अजमाइन ऐं दुनिया जे तमामु इंसाननि खां वधीक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी सां मुहबत करे। ॾिसो इंसान जे ईमान हुजण जे लाइ इहे 2 ॻाल्हियूं लाज़िमी ऐं ज़रूरी आहिनि। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं चए मां निमाज़ पढ़ां हज कयां रोज़ो रखां ज़कात ॾियां इहे सभु मामलात ऐं मसाइल करे उन जे दिलि जे टुकड़े जे अंदरि जेकॾहिं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत नाहे त उहो इंसान बेकार आहे, कंहिं बि कम जो नाहे। अल्लाह जी ज़ात गिरामी जे मथां ईमान आणणु, तौहीद वारो अमल करणु, ॿिए नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत खे तस्लीम करणु ऐं अल्लाह जे रसूल सां दिली व जानी मुहब्बत करणु, हर शइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां क़ुर्बान करण जे लाइ तयारु थी वञे, उनखे मोमिन चइबो आहे। हिन हदीस पाक जे अंदरि अल्लाह जे रसूल 3 रिश्ता बयानु फ़रमाया आहिनि। सभ खां पहिरियों इंसान खे दुनिया जे अंदरि सभ खां वॾे में वॾी जेका मोहब्बत हूंदी आहे उहा हूंदी आहे पंहिंजे पीउ ऐं माउ सां। शरीयत बि इन शइ जी तालीम ॾिनी आहे। वरी पीउ ऐं माउ जे हिसाब सां जेकॾहिं अचूं त पीउ खां वधीक वरी शरीयत माउ जो दर्जो रखियो आहे। पहिरें नंबर ते मोहब्बत आहे अल्लाह जी, ॿिए नंबर ते मोहब्बत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। ठीकु आहे, पर हिन हदीस जे अंदरि जेको मिसाल ॾेई करे जेको मसइलो सम्झायो वियो आहे उनखे सम्झो त पीउ ऐं माउ जी मोहब्बत दुनिया जे तमामु मोहब्बतनि ऐं रिश्तनि खां वधीक आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे, अॼु असां अल्लाह जे रसूल जे मथां कलमो त पढ़ियो आहे, पंहिंजो पाण खे मुसलमान त सराईंदा, अॼु असां उन पीउ ऐं माउ जी उन मोहब्बत जे मेयार खे हासिलु नथा करे सघूं पिया। हाणे ॿ ॾियारा खनि थिया आहिनि, हिकिड़े बदबख़्त घोटकी जे अंदरि जेको वाक़ियो कयो आहे, जंहिंमें पंहिंजी भेण, पंहिंजी भाणेजो ऐं पंहिंजी माउ खे नलके जा गन हणी करे बेदर्दी सां उन्हनि खे क़तलु कयो आहे। त पोइ यार अल्लाह तबारक व ताला अञा नाराज़ न थिए त छा आहे। हालांकि कलाम मुक़दस में क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह ताला फ़रमाए थो वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर इहदाहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरुमा। तव्हांखे पंहिंजे वालिदैन खे बि उफ़ कंहिं बि क़िस्म जी नाहे करणी। मतां उफ़ करे इंसान अल्लाह ताला माफ़ फरमाए जो पंहिंजी ज़िंदगी जा अमल ख़तमु कंहिं क़िस्म जा न करे सघे। छो त पीउ ऐं माउ जो जेको रिश्तो एॾो मुक़दस आहे ऐं एॾो महबूब आहे, इन में फितरी तरीक़े सां अल्लाह ताला मोहब्बत रखी आहे। सिर्फ़ु इंसान ज़ात जे अंदरि न, तव्हां ऐं असां जेकॾहिं निहारींदासीं त जानवरनि में बि तव्हां ऐं असांखे इहा शइ नज़र ईंदी। जानवर आहे, जानवर खे पंहिंजो बच्चो प्यारो हूंदो आहे या न? तव्हां ऐं असां ॾिसूं मेंह आहे, जॾहिं मेंह पंहिंजो बच्चो ॼणींदी आहे त पोइ जेका मेंह हूंदी आहे उहा कीअं सॼो पंहिंजे मेंह पंहिंजे बचे खे जेको आहे पंहिंजो पई चटींदी आहे। बकरी हुजे, जानवर हुजे, दुनिया जे हर हिकिड़े कोने जी तरफ़ तव्हां तवजो कंदव त पीउ ऐं माउ जहिड़ो मुक़दस रिश्तो नाहे। त अल्लाह जे रसूल फ़रमायो तव्हां मोमिन तेसीं ताईं न आहियो जेसीं ताईं तव्हां पंहिंजे पीउ ऐं माउ खां वधीक बि मां अल्लाह सां मोहब्बत, मां अल्लाह जे रसूल सां मोहब्बत कयो। ॿियो मिसाल ॾिनऊं वलदिही औलाद, इंसान खे ॿिए नंबर जेका फितरी मोहब्बत हूंदी आहे, जेका सभ खां वधीक हूंदी आहे, उहा हूंदी आहे पंहिंजे औलाद सां। ॾिसो, माउ वीचारी जेकॾहिं औलाद बीमार हूंदी आहे, सॼी राति तड़पंदी आहे त माउ जी निंड हराम हूंदी आहे, दुआऊं घुरंदी आहे त ए मुंहिंजा रब्बुल आलमीन, अॼु अफ़सोस आहे उन औलाद जे मथां जंहिं माउ एॾी सॼी ज़िंदगी पंहिंजे पेट जे अंदरि, पर जेकॾहिं सॼी ज़िंदगी जा अमल हिकिड़े पासे ॾे करे पंहिंजे माउ ऐं पीउ जी ख़िदमत करे त हिकिड़े मिंट जे अंदरि 60 सेकंड हूंदा आहिनि, उन मां हिकिड़े सेकंड जो ज़िंदगी जे अंदरि बि अहसान कंहिं बि क़िस्म जो लाहे कोन थो सघे। माउ पीउ इंसान जे लाइ ईअं सम्झो अल्लाह तबारक व ताला कुदरती हिकिड़ो मामिलो फ़रमाए। ऐं माउ पीउ जेका दुआ, इन जे करे हदीस पाक जे अंदरि अचे थो अल्लाह जे रसूल फ़रमायो ख़बरदार मतां कॾहिं पंहिंजे बचे खे बददुआ ॾेई छॾियो, मतां कॾहिं पंहिंजे बचे जे लाइ पिट पाराता वारा मामला। पीउ ऐं माउ औलाद जे लाइ दुआ वारा अल्फाज़ कढंदा तॾहिं बि अल्लाह ताला वटि क़ाबिल क़बूल, बददुआ जा अल्फाज़ फरमाईंदा तॾहिं बि क़ाबिल क़बूल आहे। असां वटि अल्लाह ताला माफ़ फरमाए, अॼुकल्ह असां ॿ लफ़्ज़ हिकिड़ा पढ़ी करे पंहिंजे पीउ ऐं माउ जे साम्हूं थी करे बीहंदा आहियूं। औलाद जे लाइ बि अल्लाह तबारक व ताला औलाद सां बि फितरी मोहब्बत आहे। औलाद सां बि छा आहे बाबा, इंसान खे फितरी मोहब्बत हूंदी आहे, बेक़रार हूंदो आहे। एतिरे क़दुरु जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नंढड़ो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुटु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी झोली जे अंदरि रहलत फरमाईंदा, अल्लाह जे रसूल जे अखियुनि मां अश्को बहार गोड़ा वहनि था पिया। साहबी चए थो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां बि रोईंदा आहियो? पाण फरमायूं मां बि साहिब औलाद आहियां। हर औलाद वारो जंहिंखे बि रब से औलाद अता फरमाई आहे, औलाद सां इंसान खे फितरी मोहब्बत हूंदी आहे। वन्नास अजमाइन, ऐं दुनिया जे अंदरि जेके बि रिश्ता आहिनि, दुनिया जे अंदरि
जेके भी रिश्ता आहिनि इन्हनि तमामु रिश्तनि खां ख़ुलासे कलाम हदीस जो इहो निकितो तव्हां मोमिन तॾहिं बणिजंदव जॾहिं दुनिया व मां फ़ीहा खां वधीक मां मुहम्मद मुस्तफ़ा सां तव्हांजी मोहबत आहे त तव्हां मोमिन आहियो, जेकॾहिं मोहबत न आहे त तव्हां मोमिन न आहियो।